सया सूरत होता खबरदार आई उते कहड़ा कहड़ा सया सूरत होता कछ पजारा सिंध जे अज़ीम सूफ़ी फ़क़ीर क़ुर्बान अली मेमण बिलावली जी 17वीं वरसी ॻोठ बुढल खान मेमण में मल्हाई वई। वरसी जे मौक़े ते सूफ़ी क़ुर्बान अली मेमण जी मज़ार ते चादर चाढ़े दुआ घुरी वई ऐं तक़रीब मुनक़िद करे उनखे शानदार भेटा पिणु पेश कई वई। तक़रीब में मुस्लिम लीग फंक्शनल जे अॻवान नसीर अहमद मेमण, SUP जे मरकज़ी अॻवान इदरीस चांडियो, मुस्लिम लीग नवाज़ जे अॻवान सैयद शाह ज़मान शाह, आमिर बेज़ाद मेमण, नामवर सुगड़ काज़ी बदर, नामवर शायर हबीब मतो, सदाम मेमण, कामरेड अब्दुल रशीद डेथो, मौलवी फ़कीर मोहम्मद लाखो, सैयद गुलफ़ाम शाह, मोहम्मद मूसा सियाल, आज़म शाह, फ़कीर मंजूर अली ख़ास खेली, शोएब बलोच, सूफ़ी अहमद, निज़ामुद्दीन काका, अमीर अली निज़ामाणी, प्रोफेसर बेशारत लिंजवाणी, अंसार अली मेमण, रहीम सोडड़ो, सहाफ़ी नौशाद अली बुगियो, इरशाद अली बुगियो ऐं अमीर अली बुलेदी समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि शिरकत कई। उन मौक़े ते सूफ़ी फ़नकारनि पारां सुफ़ियाणा कलाम पिणु पेश कया विया। वरसी जे मौक़े ते मुनक़िद कयल तक़रीब खे अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सूफ़ी फ़क़ीर क़ुर्बान अली घणरुखी शख़्सियत हो। हिन इल्म अदब जे ज़रिए क़ौम जी ताबीर कई। सिंध जी मौजूदा सूरतहाल भयानक आहे। सिंध जे जागीरदारनि बहुतारनि माण्हुनि जो जीअण हराम करे छॾियो आहे। सिंध फ़लस्तीन ऐं एथोपिया बणिजी वई आहे। उन करे माण्हू ॿियनि शहरनि ॾांहुं माइग्रेट करण लाइ कोशिशूं वठी रहिया आहिनि। उन लाइ हाणे ज़रूरी आहे त असांखे सूफ़ी क़ुर्बान मेमण जीअं जिदोजहद करणु घुरिजे। सया सूरत होता खबरदार आई उते कहड़ा कहड़ा सया सूरत होता